नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन मुख़्तसिर तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट पबजी गेम ते पाबंदी जे ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। जस्टिस आमिर फारूक पबजी जी कंपनी तरफ़ां दाख़िल कयल दरख़्वास्त ते ॿुधणी कई है। पबजी कंपनी जी वकील ऐं पाकिस्तानी टेलीकम्युनिकेशन जो वकील अदालत में पेश थियो। दरख़्वास्त गुज़ार जे वकील पंहिंजे मौक़िफ़ में चयो त असां PTA जे 9 जुलाई जे इजलास में शिरकत कई। असांखे PTA इहो ॿुधणी लाइ घुरायो, पर उते मशावरती इजलास थियो। अदालत चयो त PTA खे घुर्जे त नफ़्सियातियुनि जा माहिर घुराए ऐं उन्हनि खां राय वठी हिननि जो असर छा आहे इन बाबति बि राय ॾिनी वञे। मौजूदु जज PTA जे वकील खां पुछाणो कयो त पबजी गेम ते पाबंदी कानून जे कंहिं शक तहत लॻाई वई आहे। वकील PTA ॿुधायो आहे त हिन में इस्लाम जे ख़िलाफ़ कुझु मवाद नज़र आयो आहे जंहिं सबबि पाबंदी लॻाई हुई। अदालत पुछाणो कयो त ॿुधायो गैर इस्लामी मवाद मीटिंग मिट्स में किथे लिखियल आहे। जस्टिस आमिर फारूक चयो त जेतिरा गेम जेतिरो मवाद हुजे सभिनी ते पाबंदी लॻाए छॾियो। PTA जे वकील पंहिंजे मौक़िफ़ में चयो त पबजी गेम में कुझु गैर इख़लाक़ी सीन बि ईंदा आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।